हर इंसान पंहिंजे मतलब जो मुरीद आहे ऐं जेको ईअं नाहे उहो अनमोल आहे। सभु कुझु विञाइण बाद बि तव्हांजे अंदर में हौसलो मौजूदु आहे त सम्झी छॾियो अञा तव्हां कुझु न विञायो आहे। जेकॾहिं असांजे मुआशिरे मां टोक ऐं गिला जी बीमारी ख़तमु कई वञे त शायदि असां जूं मुहबतूं असां वटि वापसि अची सघनि थियूं। को बि कंहिंखां मथां हो या मोतबर नाहे, इज़तूं इज़त ॾियण सां मिलंदियूं आहिनि। नाकाम माण्हुनि जी निशानी उहा आहे जो पाण को बि मुस्बत कमु करण बजाए ॿियनि जे मामलनि में दिलचस्पी वठंदा ऐं उन्हनि ख़िलाफ़ साज़िशूं कंदा रहंदा। सुठा दोस्त पोढ़ो थियण न ॾींदा आहिनि। औलाद वसियत पुछंदी आहे, माइट हैसियत पुछंदा आहिनि, सुठा दोस्त ख़ैरियत पुछंदा आहिनि। बदनीयती, फ़रेब ऐं मुनाफ़क़त ते ॿधल रिश्ता चाहे रत जा हुजनि या दोस्तीअ जा, इंसानी वजूद लाइ ईअं आहिनि जीअं काठ लाइ सुरो।